हिराबासी सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त डिजिटल आदमशुमारी शफ़ाफ़ अंदाज़ में न थी त सिंध हुकूमत पंहिंजी हिमायत वापसि वठी छॾींदी। वॾे वज़ीर चयो त आदमशुमारी ते असांजा एतिराज़ ख़त्म न कया विया त पोइ सियासी हिकमत अमली बि जोड़ींदासीं। इमरान खान लाहौर में ऐलानिया लॼोकी रैली मुलतवी करे छॾी। पंहिंजे ट्वीट कयल बयान में इमरान खान चयो त कलम 144 रुगो PTI जी रैली रोकण लाइ लॻायो वियो। इमरान खान जो चवणु आहे त लाहौर में ॿियूं सरगर्मियूं जारी आहिनि। रुगो ज़मान पार्क जो घेरो करे कंटेनर ऐं पुलिस अटाला लॻाया विया आहिनि। पंजाब जो निगरान वॾो वज़ीर 8 मार्च जहिड़ा वॻोड़ कराए चूंडूं मुलतवी कराइण चाहे थो। पाकिस्तान तहरीक इंसाफ लाहौर में कलम 144 लागू थियण वारे फ़ैसिले खे इलेक्शन कमीशन ने चैलेंज करे छॾियो आहे। PTI चेयरमैन इमरान खान जी हिदायत ते बाबर रहमान दरख़्वास्त इलेक्शन कमीशन में दाख़िल करे छॾी, जंहिंमें चयो वियो आहे त तहरीक इंसाफ जी रैली ते कलम 144 लागू करणु गैर क़ानूनी आहे। चूंड मुहिम हलाइण तहरीक इंसाफ जो आइनी हक़ आहे। हथियार बंदन हथा नापुर कोट जे सिपी शाख वारे इलाइक़े में फुर दौरान मारिजी वियल गौसपुर वासी नौजवान ज़ाकिर सोमरो ऐं संदसि साथी मंज़ूर सोलंकीअ जे अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ सोलंकी सूमरा बिरादरी जे सवे माण्हुनि जो इंडस हाईवे ते लाश रखी पुलिस ख़िलाफ़ धरणो हणी टायर साड़े इंडस हाईवे बंदि करे छॾियो। नाज़रीन, हींअर वक़्तु जो हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।